बाबा रहम नजर करना, बच्चों का पालन करना। बाबा रहम नजर करना, बच्चों का पालन करना। साईं जाना तुमने जगत पसारा, सब ही झूठ जमाना। ओ साईं जाना तुमने जगत पसारा, सब ही झूठ जमाना। मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझको प्रभु दिखलाना। मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझको प्रभु दिखलाना। बाबा रहम नजर करना, बच्चों का पालन करना। बाबा रहम नजर करना, बच्चों का पालन करना। दास गनु कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना। दास गणों कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना। ओ बाबा रहम नजर करना, बच्चों का पालन करना। बाबा रहम नजर करना, बच्चों का पालन करना। 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 बोलो साईनाथ महाराज की। अचो साध संगत सच्ची सिक श्रद्धा सां प्रार्थना कयूं प्रभु जे चरणनि में। दातार तव्हांजे दर ते अॼु तक कॾहिं कोई खाली न वियो आहे। असांजी बि झोली निश्चल निष्काम प्रेम सां भरियो प्रभु। साईं मेरी झोली भरनी पड़ेगी। करुणा कृपा कयो दातार, पंहिंजी प्रेमा भक्ति जो दान जो। सर्व साध संगत जो तन मन निरोग रहे, शुद्ध प्रेम भक्ति योग रहे, लोक परलोक सुहेलो थे, समृद्धि हुजे, कंहिं शइ जी कमी न हुजे। प्रभु कृपा कजो, शुभ मनोरथ पूर्ण कजो, श्रद्धा विश्वास की रक्षा कजो। हे दातार, हे प्रभु, हे हनुमान जी महाराज, सर्व साध संगत की रक्षा कृपा। ॿारनि खे दीर्घ आयु सुमत विद्यादान, न्याणियुनि जा भला भाग ॿई कुल सुहेला। वॾनि जी पंहिंजी हलंदी हलायो प्रभु, लेखा माफ़ कयो, अंत समय सुहेलो कयो दातार। बिरथी कदे न हो वहीं जनकी अरदास, नानक जोर गोविंद का पूरन गुणतास। विश्व जो कल्याण भारत देश ते अपार कृपा। सनातन धर्म की रक्षा कयो प्रभु। सभई प्राणी सुखी वसन, अभय दान अहिंसा दान। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुख भाग भवेत्। ॐ त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देवा। सर्वशक्ति महामाया दिव्य ज्ञान स्वरूपिणी, नवदुर्गे जगन्मातर, प्रणमामि मुहुर्मुहुर्। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते। ओम नमश्चंडकाय नमः। ॐ जयन्ती मंगला काली, भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री।
स्वाहा स्वधा नमोस्तुते। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। बोलो श्री जगदम्बे माता तेरी सदा ही जय हो। जोतावली माता तेरी सदा ही जय हो। मेहरावाली माता तेरी सदा ही जय हो। बोल साचे दरबार की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय। ओम गोपीजन वल्लभ चरणा ओम गोपीजन वल्लभ चरणा शरणं प्रपद्ये। शरणं प्रपद्ये। ओम गोपीजन वल्लभ चरणा ओम गोपीजन वल्लभ चरणा श्री कृष्ण शरणं मम। श्री कृष्ण शरणं मम। श्री कृष्ण शरणं मम। श्री कृष्ण शरणं मम। ओम गम गणपतये नमः। ओम गं गणपतये नमः। ओम गम गणपतये नमः। ओम गं गणपतये नमः। ओम श्री साई श्री साई दुखनाशाय नमः। साई दुखनाशाय नमः। हरि ओम। हरि ओम। जय जय अम्बे। जय जय अम्बे। जय जय श्री हनुमान। जय जय श्री हनुमान। जय जय श्री हनुमान। जय जय श्री हनुमान। श्री राम जय राम जय जय राम। 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 ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम त्र्यंबकं यजामहे। ओम त्र्यंबकं यजामहे। सुगंधिं पुष्टिवर्धनम्। सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनात्। मृत्योर्मुक्षीयमामृता। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे। हरि ओम। हरि ओम। हरि हर हरि हर। हरि हर हरि हर। हरि शरणम हरि शरणं। हरि शरणम। हरि शरणं। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। जय जय श्री राधे। जय जय श्री राधे। जय जय श्री राधे। बोलो वृंदावन बिहारी हरि लाल लाल की जय। श्याम सुंदर भगवान भगवान की जय। जगत गुरु श्री चंद्र भगवान भगवान की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। हर हर महादेव। हर हर। महादेव। आयु लाल सवई चौ झूले 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 सर्व सात संगत जी अरदास श्री कल्याण दास श्री हरि नाम सुमरन जी 108 प्रभु जी नाम सां करे रहे दातार सब जा दुख दूर कयो
प्रेम भक्ति जो दान। ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहिनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुख शमनस तम नमामि हरिं परम हरियो। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष्यिष्यामि मा शुच। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर्नाम वपेक इनके पद वंदन किए नाशे विघ्न अनेक। वंशी विभूषित करा नवनीर दाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। बोलो वृंदावन बिहारी लाल की। अरदास आशीष खत्री दातार दुख दूर थियन कृपा कजो लेखा माफ़ कयो स्वस्थ थी अचे तव्हांजे चरणनि में हाज़िरी लगाए। हिकिड़ी अरदास बि लालवानी जंहिंजी पहिरीं पुञत थी आहे प्रभु वैकुंठ में वास जो लेखा माफ़ कयो ऐं परिवार में भक्तिअ जो वैराग जो दान बख़्शो। अॼु जी प्रसाद सेवा लालवानी परिवार जी तरफ़ों दातार अन्नपूर्णा माता भंडार सदा भरपूर रखजो कृपा कजो। हिकिड़ी ॿी अरदास दरबार जा सेवादारी विजय हिंदुजा जिन जे परिवार में उन्हनि जा भैया जिन जो देहावसान थियो आहे बिल्हा नगरीअ में अॼु 4 बजे उन्हनि जी पगड़ी रस्म दातार कृपा कयो तिनखे बि चरणनि में स्थान ॾियो लेखा माफ़ कयो। लेखे कतहूं न छूटी खिन खिन भूलन हार बख्शन हार बख्श ले गुरु नानक पार उतार। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। एकादशी भक्ति योग जागरण 14 अक्टूबर सोमवार पापा कुंशा एकादशी दरबार साहब में थींदी ऐं सेवा करे रहन यादव परिवार यादव रात जो 9 खां 11 सूमर ॾींहुं 14 अक्टूबर। बोलो एकादशी माता की। श्री कृष्ण गोविंद हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हरे राम हे हरे जय श्री कृष्ण हरे नारायण हरे गोविंद हरे माधव। साथ संगत जी ॾाढो आनंद आयो। श्रीमद भागवत कथा कोरबा नगरीअ में थी ऐं चकर भाटा में भी सजनानी परिवार ऐं वलेचा परिवार ऐं कोरबा में कलवानी परिवार सां मिली करे असांजी मिठड़ी सिंधी समाज ॾाढी सिक श्रद्धा सां अची करे कथा श्रवण कई। लगभग सभिनी घरनि में हाज़िरी लगी हूंदी कि मथे भी उन्हनि खे हाल ते टीवी चालू करे विहारणो पियो ऐं सभिनि ॾाढी सिक सां प्यार सां कथा श्रवण कई। ॾाढी ॾाढी असांखे मौज आई छो जो असली भेटा पुरस्कार इहो थींदो आहे जॾहिं कोई प्रेम सां वेही करे भगवान जी चर्चा हरि कथा हरि भजन श्रवण कंदा आहिनि। चओ हरे राम। हाँ वाकई
भागवत में शास्त्रनि में सची ॻाल्हि लिखियल आहे कि करोड़नि जन्मनि जा जॾहिं पुण्य इकट्ठा थींदा आहिनि तॾहिं वञी करे भॻवान जो सत्संग प्रभुअ जी कथा मिलंदी आहे। छो जो भॻवान जी माया ॾाढी परबल आहे। जेकी शइ सरलता सां मिली वेंदी आहे उनजी क़दुरु न हूंदी आहे। ऐं कलयुग में कथा सरलता सां थी मिले। पहिरियों ईअं न हूंदो हो, पहिरियों ॾाढी दुर्लभ हूंदी। ॾिसी करे रामायण में शिव भॻवानु ॾिठो अगस्त महाराज भक्तीअ जा अधिकारी, तॾहिं उन्हनि खे भक्तीअ जो राज ॿुधायो। कल्ह जी कथा हले। कई कथाऊं तव्हां ॿुधी हूंदियूं कि संतनि को राजा महाराजा चवंदा साईं सत्संग ॿुधायो, त चवंदा आहिनि अच्छा सत्संग ॿुधंदे जी, हिकु वचन जो ₹1,00,000 लॻंदे, लख मोहरियूं लॻंदे, त उहे ॾींदा हा हिकु हिकु वचन जो। चओ हरि राम। पर स्वामी राम सुखदास महाराज जन चवंदा आहिनि कलयुग में कीअं हिसाब किताब आहे कथा जो। चवनि था जीअं ॾिसंदा आहिनि दुकानदार भाई माल नथो खपे, पिछले साल जो जाम पियो आहे, नओं साल अचण वारो आहे, नओं लुधियाना जो माल घुरायो आहे, उलन माल घुरायो आहे, 2025 जी हाणे दीपावली जी बि सीजन आहे, त पोइ पिछलो माल छा कंदा आहिनि ख़बर अथव? अलॻि सां हिकिड़े रूम में जा 2-4 फर्नीचर लॻाए। असां बि जयपुर हुयासीं त सभु इहे धंधा असांखे बि अची विया हुते, त उते क्लीयरेंस सेल लॻाईंदा हुआ। उते त एक्सपोर्ट बि कंदा हुआ, माल विदेश वेंदो हो। पोइ क्लीयरेंस सेल में छा आहे, जेके जेके रेट हूंदा अधु रेट में विकिणे छॾींदा, सहीअ में बि, ताकी नए माल जेको आहे उहो चङी तरह खपे। त पुराणो माल छा कंदा, घटि रेट में 25% में, अरे खणी वञो बसि, तव्हां उधारी खणो, उधारी खणी वञो, पोइ ॾिजो। चओ हरे राम। तीअं संत चवनि था, भॻवान बि ॾिसनि था कलयुग में माल जी खपत कोन्हे, असली ग्राहक मिलनि कोन था पिया। अरे भैया खणी वञो, फोकट में खणी वञो, फ्रीअ में खणी वञो, अचो बसि वेहो, ऐं भॻवान जो कीर्तन ईअं सस्तो थी वियो। चओ हरे राम। त असां भॻवान जा भक्त बणूं भाई, उन जो शुक्र कयूं। हिकु बार गुरुवार तव्हांखे ॿुधायोसीं, अकबर बीरबल खे चयो, बीरबल जी जहां पना, ही वाङण कहिड़ी भाॼी आहे? ख़राब भाॼी आहे, घटिया आहे। हिकदमि गरम थी करे छॾी थी, हा महाराज, ही बैंगन बिल्कुलु, इसलिए इसका नाम ही बैंगन यानी बेगुण, इन में कोई गुण ही कोन्हे, तॾहिं त बैंगन इन जो नालो आहे। अकबर ॾिठई, हा सुर में सुर बढ़िया थो मिलाए। थोरी देरि थी, वरी खईं, हिकु कौर खाधई, चवणु लॻो बीरबल कुझु बि चओ, वाङण जहिड़ो सवादु बि कंहिं में कोन्हे। हा छा त मसाला पिया आहिनि, आमचूर, हा नमक ऐं बढ़िया अजवाइन जीरो, आहे जेको खाओ त जेकी टेस्ट आहे कंहिं भाॼीअ में कोन्हे। बिल्कुलु सही चयो महाराज, हिन जहिड़ी कोई भाॼी आहे? तव्हां ॿुधायो कहिड़ी भाॼीअ में छट लॻल आहे? केवल वाङण में ई त लॻल आहे। वाङण ई हिकिड़ी सब्जी आहे, सभिनी सब्जियुनि जो महाराज आहे, तॾहिं त हिनखे मथां टिकण ते छट लॻल आहे। ॾिठो अथव वाङण मथां लॻल हूंदो आहे न, एतिरी उहा बढ़िया टोपी छट वांगुरु ईअं लटकंदी आहे। सिंधी भाषा बि ॾाढी बढ़िया आहे, नंढी सी छड़ी न लॻल हूंदी आहे मथे पकड़ वारी, उनखे ॿुधायो त सिंधीअ में छा चइबो आहे? हा हा वॾा ॿुधाए था वञनि, नंढनि खे मौक़ो ॾींदा कयो न। बूंड, ॿारनि जी त सूंढी कोन निकिरंदी, बूंड छा सम्झंदा? नई जनरेशन खे अहिड़ा अखर सिखाइण खपनि। चओ हरे राम। अच्छा ॿुधायो त मिक्सचर जेकी हूंदी आहे, जेकी असां खाईंदा आहियूं, हा न, मिक्सचर जेकी पैक अचनि था या गाॾी ते मिलंदी आहे, जंहिंमें सेव बि हूंदो आहे, त उन में कई शयूं हूंदियूं आहिनि, हा न, गांठिया बि हूंदा आहिनि, मिक्स जेकी हूंदी आहे, उनखे सिंधीअ में छा चइबो आहे? मूंखे बि पतो न, मिसल त अंग्रेजी वर्ड थी वियो बाबा। मिक्सचर जेकी हूंदी आहे न, जंहिंमें सभु सेव बि हूंदो आहे, गांठिया बि हूंदा आहिनि, मूंगफली बि हूंदी आहे, मूंखे बि पतो न हो। असांजा राकेश या पप्पा उन्हनि ॿुधायो, श्री पमन दास, ॿुधायो छा चइबो आहे उनखे? वॾा त ॿुधायो भाई। हरे राम। ॿुधायो साईं, तव्हां ॿुधायो, तव्हां, मां बि भुलिजी वियुमि कल्ह छा ॿुधायो तव्हां जी? दाल मुड़ो जी, दाल चूरो। हा ॾिसो, इहे असां बि बचपन में ॿुधासीं, पर यादि कोन्हनि कंहिं बुजुर्गनि खे चवंदे ॿुधासीं। चओ हरे राम। हे हरे श्री कृष्ण गोविंद नारायण वासुदेव। हा
जीअं गिरगिट सांड्रो भागवत में कथा ईंदी आहे न, तो गिरगिट चवंदा आहिनि, अंग्रेजी नाला फटाक सां ॿुधाईंदो ॿार सांड्रो। त बीरबल चवणु लॻो महाराज हे वाङण ई त आहिनि जंहिंमें ॾिसो मथां हिनखे टोपी लॻल आहे, छट लॻल आहे, हे राजा आहे। अकबर खे गुस्सो आयो, वाह रे बीरबल, मां चवां थो ख़राब, तूं चए थो ख़राब, मां चवां थो सुठो, तूं बि थो चए बढ़िया, इहो छा मतिलबु आहे? बीरबल चई महाराज नाराज़ न थियो, मुंहिंजो जीवन घर परिवार तव्हां मूं हलंदो आहे, वाङण मूं न हलंदो आहे। मां तव्हांजो भक्त आहियां, वाङण जो भक्त न आहियां। तॾहिं अकबर ॾाढो ख़ुशि थी वियो। ऐं वाकई असांजो जीवन जंहिं परमात्मा मूं हले थो, श्री कृष्ण मूं हले थो, असांखे बि उन जे सुर में सुर मिलाइणु खपे। यानी उहो जंहिं रंग में रखे जाॾे वठी हले उनखे यादि करणु खपे। हर शइ में कला हूंदी आहे भॻवान जे कृपा खे सुञाणण जी। दुख में बि असां पहचान करे वठूं त भॻवान केॾा दयालु, केॾा कृपालु। चओ हरे राम। अचो पहिरियों उन्हनि जो कीर्तन कयूं भाई। राधे कृष्ण 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 राधे राधे। राधे कृष्ण 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 राधे राधे। राधे श्याम 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 राधे राधे। राधे श्याम 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 राधे राधे। राधे कृष्ण 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 राधे राधे। राधे कृष्ण कृष्ण राधे राधे। राधे श्याम 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 राधे राधे। राधे श्याम 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 राधे राधे। राधे कृष्ण कृष्ण राधे राधे। राधे कृष्ण 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 राधे राधे। राधे श्याम 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 राधे राधे। राधे श्याम 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 राधे राधे। राधे कृष्ण 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 राधे राधे। राधे कृष्ण 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 राधे राधे। राधे श्याम 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 राधे राधे। राधे श्याम 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 राधे राधे। राधे कृष्ण 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 राधे राधे। राधे कृष्ण 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 राधे राधे। राधे श्याम 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 राधे राधे। राधे श्याम 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 राधे राधे। राधे कृष्ण 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 राधे राधे। राधे कृष्ण 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 राधे राधे। राधे श्याम 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 राधे राधे। राधे श्याम 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 राधे राधे। राधे कृष्ण 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 राधे राधे। राधे कृष्ण 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 राधे राधे। राधे श्याम 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 राधे राधे। राधे श्याम 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 राधे राधे। राधे कृष्ण 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 राधे राधे। राधे कृष्ण 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 राधे राधे। राधे श्याम
श्याम श्याम राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे बोलो राधा वर कृष्ण चंद्र की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीनदयाल पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हरे राम मिठो राम प्यारो राम न्यारो राम। हिकड़ी ॾाढी सुहिणी कथा संत वताया फ़कीर महाराज जी। असां संत तिलोकदास महाराज जन जे मुख मूं श्रवण कईसीं मीडिया जे द्वारा। ॾाढी प्यारी कथा ॿुधाइनि पिया। हिक ॾींहं जी ॻाल्हि आहे, सिंध में असांजा प्यारा संत हूंदा हुआ वताया फ़कीर, अलमस्त, दरवेश, फ़कर। ये टाइटल ख़बर तो छो जुड़ंदा आहिनि, यानी उहे भक्तीअ में एतिरो गहरो हली वेंदा आहिनि कि उन्हनि खां विधि निषेध छॾिजी आहे। चओ हरे राम। अहिड़ा कई संत महात्मा थिया आहिनि कि जे गोपियूं थी वियूं त प्रेम में उन्हनि जा विधि निषेध वही आहे पाणीअ में। जीअं हिकिड़ो तिनको समुद्र में वही वञे, गंगा जी में वही वञे, तीअं उन्हनि जी उथड़ व्यवहार सभु वही आहे, यानी प्रेम में एॾो गहराईअ में हली आहे। अलमस्त जे भरत महाराज जी कथा ईंदी आहे, ब्रह्म ज्ञानी, जड़ भरत नालो पइजी वियो, गूंगे बहिरे वांगुरु रहंदा, ॿोड़े वांगुरु, ॿाहिरियों ई धूल मिट्टी ऐं अंदर ई अंदर हीरा। तॾहिं चवंदा आहिनि फ़कीरानू साहिब लॻदा प्यारा, घट में ब्रह्मा घट में विष्णु घट में शिव का द्वारा, घट में गंगा घट में यमुना घट में तीर्थ सारा। हाणे अहिड़नि फ़कीरनि सनानु न कयो त कहिड़ी वॾी ॻाल्हि कि अंदर ई गंगा आहे, उन्हनि जे अंदर ई यमुना आहे, सभु तीर्थ आहिनि। लेकिन असां जहिड़ा माण्हू उन्हनि खे ग़लति सम्झंदासीं। असां त ईअं चवंदासीं त कहिड़ो महात्मा आहे, हिनखे त मर्यादा बि कोन्हे, सनानु न कयो अथई 6 ॾींहंनि खां, गिदलो गंदो, हा ईअं वेठो आहे, ईअं हली आयो आहे दरबार में, मंदिर में ईअं हली आयो आहे। स्वामी राम सुखदास महाराज चवंदा आहिनि तव्हां अगरि संत जी परीक्षा कयो, तव्हां त संत खां वॾा थी विया। चओ हरे कृष्ण। माफ़ कजो, अॼुकल्ह ॾाढो हिन महिल हिकिड़ो कट्टरवाद थो हले जाते काथे। असांजे सनातन धर्म में बि ॾाढी ज़रूरी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि बि आहे कि कम से कम माण्हू पंहिंजे धर्म में वापसी कनि था, पर हिकिड़ी ग़लती इहा था कनि कि साईं बाबा जो बि अपमान था कनि। असां कॾहिं ईअं न चयो आहे साईं बाबा परमात्मा आहिनि, भॻवान आहिनि, न, हिकिड़ा दरवेश आहिनि, संत आहिनि, ठीकु आहे। उन समय में जेके संत महात्मा हुआ उन्हनि गीता प्रेस में उनजी महिमा लिखियल आहे, मां व्हाट्सएप ते बि मोकिली। अॼुकल्ह जे ॾिठो ई कोन साईं बाबा जो कोई इतिहास ई पतो कोन्हे, हा न कॾहिं मिलिया न ॾिठूं, उहे मनमानो कुझु बि था चवनि। सनातन धर्म असली छा आहे उन्हनि खे पतो ई न आहे, उन्हनि खे केवल कट्टरवाद पतो आहे। रामायण जा वचन भुलिजी विया आहिनि कि शबरी मैया खे राम जी नवदा भक्ति था ॿुधाइनि त चवनि था मोते अधिक संत कर लेखा। भई मूंखां बि वधीक तव्हां संतनि खे मान सम्मान ॾियो, उहो मुंहिंजो भक्त आहे।
अरे त कम से कम संत जे रूप में उन्हनि जो अपमान त न कयो। चओ हरि राम। संत त आहिनि हो, घटि वधि अखर ॻाल्हाइण ये केॾो वॾो अपराध आहे, केॾो वॾो सहजी पाप था करे वठनि, उन्हनि खे पतो न आहे। ऐं असांजो सनातन धर्म चए थो कि बुरा जो देखन में चला, बुरा न मिलिया कोई। पाण खे सभिनि खां बुरो सम्झणो आहे। जो घटि खोजा आपना, मुझसे बुरा न कोई। हम नहीं चंगे बुरा नहीं कोई। चओ हरि राम। सब अवगुण में गुण नहीं कोई। वॾनि वॾनि दरवेशनि संतनि महात्माउनि ईअं त चयो आहे कि सभु अवगुण मूं में। चओ हरे कृष्ण। अॼु खां अगरि 15-20 साल पहिरियों बाबा जन, साईं बाबा जन जी हेॾी आरती ख़बर तो छाजे शुरू कई, छाजे करे, उन्हनि जे हृदय में कहिड़ी ॻाल्हि हुई। इन करे कि कई माण्हुनि जेके कई मंदिर आहिनि केवल साईं बाबा जी मूर्ति आहे, उते न राम जी न कृष्ण भगवान जो कोई उते सुंदर विग्रह कोन्हे, शिव जी कोन्हनि। कई जेके ॿिया जेके मंदिर आहिनि, सिंधी समाज जी ॻाल्हि नथो कयां मां, उते केवल साईं बाबा आहिनि। इन करे बाबा जन चयो कि कई असांजी सिंधी समाज बि जेकी भटकी वई आहे सनातन धर्म खां, इन करे दरबार साहिब में साईं बाबा विराजमान था कयूं। हिकिड़ी आरती त आहे 5 मिंटे जी, ॿियो वरी छा आहे। कॾहिं असां तव्हांखे भॻवान जी कथा कीर्तन खां, भॻवान जे गीता भागवत रामायण वेद शास्त्र सदा सदा इन सां ई जोड़ियो आहे। तव्हां ध्यानु ॾियो, पीढ़ी दर पीढ़ी 70 साल थी विया जॾहिं को देश आज़ादु थियो आहे, तॾहिं खां असांजे गुरु परंपरा में सनातन भक्तीअ जो प्रचार हलियो आहे। ऐं इन जे जोड़ण जे लाइ साईं जन संगत खे भगवान जे भक्तीअ सां जोड़ियो। चओ हरे कृष्ण। इन करे सावधान थियो भाई, हा न। भगवान पंहिंजी बि बुद्धि ॾिनी आहे विवेक विचार करण जे लाइ। थी थो सघे अॼुकल्ह ॾाढो हिकिड़ो तेज प्रवाह हली रहियो आहे, अॻिते हली करे हर जॻह ते मथां विस्थापित कनि, विसर्जन कनि, संभव आहे, कुझु बि थी थो सघे। लेकिन संत जो कॾहिं अपमान न थियणु खपे, यादि रखिजो। अहिड़ा संत आहिनि कि तत्कालीन वॾनि संतनि महात्माउनि उन्हनि खे मञियो आहे। साईं रहम नज़र करना कंहिं लिखियो आहे, दास गनू यानी घनश्याम दास यानी बॉलीवुड में हूंदा, उहे बॉलीवुड में हूंदा, फिल्म इंडस्ट्री में हूंदा, उते उहे कमु कंदा हुआ। लेकिन अगरि भॼन लिखियो त उन्हनि खे बि त अनुभूति थी चमत्कार जी, यानी उन्हनि खे बि अहिड़ी नज़र आई शइ, कहिड़ी चकाचौंध माया नगरी छॾे ऐं साईं बाबा जा भक्त बणिजी विया। चओ हरे राम। ईअं त कबीर साहब जी जीवनी पढ़ी ॾिसो। कबीर साहब जे जीवनीअ में मां पढ़ियो आहे, कबीर साहब सां कोई हिंदू मिलंदो त उनखे चवंदा या ख़ुदा सलाम वालेकुम, ईअं चवंदा। ऐं मुस्लमान मिलंदो त उनखे चवंदा राम राम। त ॾाढा ई चिड़ंदा हुआ, नाराज़ थींदा, हिंदू बि नाराज़ थींदा। त कबीर साहब चवंदा इहा ई त तव्हांजी मूर्खता मां कटियां थो कि भॻवानु हिकु ई आहे, बाक़ी छा पढ़ियो त वेदनि जो पहिरियों वचन, हिकु ई भॻवानु आहे, उहो ई सत्य स्वरूप आहे, ॿियो आहे काथे। चओ हरि राम। त अहिड़ा महात्मा थिया वताया फ़कीर अलमस्त दरवेश। आहा वाह वाह रे मौज फ़कीरां दी, कभी चबावे चना चबेना, कभी लपटा ले ले खीरां दी, वाह वाह रे मौज फ़कीरां दी। हिकु ॾींहुं गधे ते चढ़ी करे घुमनि पिया, गॾह ते बढ़िया घुमनि पिया, प्रभुअ खे यादि पिया कनि, श्री कृष्ण गोविंद। हिकिड़ी अम्मा सॾु कयो, ओ वताया फ़कीर, ओ प्रभु जा प्यारा, ओ दरवेश, भाई हेॾे हली आ। हा अम्मा तव्हां मूंखे यादि कयो, हा अचो वेहो। कहिड़ी ॻाल्हि थी वई अम्मा? वेहो, अॼु प्रसाद स्वीकार कयो असांजे तरफ़ां। हा सच में बुख त ॾाढी लॻी आहे अम्मा, पर हिकु शर्त अथई। कहिड़ी? असां 2 माण्हू आहियूं। 2 माण्हू? ॿियो काथे आहे? चई नज़र नथो अचे। हे त गधो आहे, रोटी त खाईंदो आहे। ठीकु आहे माण्हू न आहे, प्राण त अथसि, 2 प्राणी आहियूं असां। हा बाबा काई ॻाल्हि न आहे, जी भरे करे खाए। अम्मा ख़ूब सेवा कई, वताया फ़कीर खे बि भोजन करायो ऐं हुनखे बि गॾह खे बि बढ़िया खाराई, मस्तु तृप्त थिया। वताया फ़कीर चवणु लॻा, अम्मा तुंहिंजो शुक्र आहे, प्रभुअ जी कृपा आहे, तूं असांखे बढ़िया भोजन करायो, असां तृप्त थियासीं। बाबा हिकिड़ी वेनती कयां। कहिड़ी वेनती?
बछड़ो बख्शो, बालक कोने। बताया फकीर खिलन लगा, वाह मां, बिन रोटिन थालिन में पुट खपे तोखे। हाँ बाबा कृपा कयो, ये तो कुछ भी कोने, तो प्रभु जो ही आ, तव्हां तो पंहिंजे कृपा सां जो। हिकिड़ो कम कर, कलम ऐं कागज खणी आ। माता डुकंदी वई, कागज खणी आई, कलम खणी आई। महात्मा बताया फकीर उन कागज ते कुछ लिखियो, ॿ चारि लाइनियूं लिखियूं, वो कागज ईअं बंदि कयो, हिकिड़ी तावीज़ में बंदि कयो, और तावीज़ में धागो ॿधो, चई पाए छॾ। माता भी तावीज़ पैक करे ॾिनी, संतन त पाए छॾियो। समय गुजरी वियो, चओ हरे राम। 11 महीना गुजरी विया, महात्मा वरी उतों गुजरिया। ओ महात्मा, ओ दरवेश, हलिया हलिया। अरे अम्मा तूं साल पहिरियों रोटी खाराई? हा हा हा। अचो अॼु वरी भोजन कयो, अॼु ॾाढी ॾाढी कृपा आहे। अखियुनि में आंसू अची विया, पेरनि ते किरी पई। अरे अम्मा ईअं छो थी करे, छा थियो? चई तव्हांजे आशीर्वाद सां, कृपा सां, ओ ॾिसो मुंहिंजो बालक, मूंखे बालक ॼायो आहे, बछड़ो। यादि अथव तव्हां लॉकेट ॾेई आओ, तावीज़ ॾेई आव, तव्हांजी आशीर्वाद सां कृपा थियो, कृपा सां बालक थियो आहे। चई न न, इहे फालतू इल्ज़ाम न लॻाए असां ते। इल्ज़ाम? मां त तारीफ़ थी कयां। न, इहे असां ते कूड़ा इल्ज़ाम थी लॻाए, ईअं न चओ। सभु जेको थियो आहे उन प्रभुअ जी कृपा सां थियो आहे। अरे बाबा तव्हां जेको बि चओ, मां त ढिंडोरो पीटे चवंदुमि, तव्हांजी कृपा सां थियो आहे। कीअं? तावीज़ ॾेई आव। हेॾे आ मां, तावीज़ काथे अथई? हे त पातल आहे, ला ॾेखार, ला अथई, खोल, खोली, कागज खोल, खोली, पूरो कागज खोल, खोली, पढ़ हिन में छा लिखियल आहे। अम्मा कागज खोली करे पढ़ियो, धरती खिसकी वई। ख़बर तो छा लिखियल हो? उन कागज में वताया फ़कीर लिखियो हो कि मां भोजन कयो, मुंहिंजी ढिढी भरजी, मुंहिंजे गॾह बि भोजन कयो, उन जो बि पेट भरजो। मां भोजन कयो, मुंहिंजे गॾह बि भोजन कयो। हाणे अॻिते जेकी पुठ जी ॻाल्हि आहे, हे मुरलीअ वारा श्री कृष्ण, उहो तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे। अॻिते तूं ॼाण, अॻिते असांजो कोई इंटरफेयर कोन्हे। तूं ॾेसि न ॾेसि, तूं मालिक आं, असां कुझु न ॼाणो। हीअ घुरई थी, तूं ॼण वारो आहे। असां त रोटी खाधी आहे, कोई पाप थोरी न कयो आहे। रोटी खाराइण तुंहिंजो ई कमु आहे। वताया फ़कीर जे बारे कथा ईंदी आहे, लड़ी पवंदा भॻवान सां, झगड़ो करे छॾींदा, वाद विवाद करे छॾींदा, अड़जी बीहंदा। चओ हरे राम। वाकई जंहिंखे कुझु प्रेम हूंदो, जेको अस्तित्व ते विश्वास कंदो, उहो ई त लड़ंदो। त अम्मा ही चिठी पढ़े, हिन जो मतिलबु सम्झे, ॾियण वारा उहे ई अथई। हा हा, अम्मा गदगद थी वई। अॼु खां हुन जी भक्ति कंदी कर, अधु घंटो वेही सुमरन कंदी कर, प्रभुअ जी सेवा कंदी कर, दीन दुखीअ जी सेवा कंदी कर। वरी कॾहिं असांखे न चइजां, चुपचाप हली आ। श्री कृष्ण गोविंद। त अहिड़ी महिमा आहे भाई, जंहिंजी भक्ति करण सां अहिड़ी निष्काम भावना अची वेंदी आहे। अच्छा, कई माण्हू चवंदा आहिनि कि भक्ति कयो, सभु गुण हुजनि, सुठा गुण हुजनि, बढ़िया शुभ लक्षण हुजनि, तॾहिं त भॻवान जी भक्ति थींदी। ठीकु आहे, चओ हरे राम। त कंहिं संत बि बढ़िया जवाबु ॾिनो थी, सभु गुण सुठा हुजनि असां में, असां एॾा बढ़िया हुजऊं त तो वटि अचूं ई छाजे करे? गंदगी भरियल आहे, अवगुण भरियल आहिनि, तॾहिं त तो वटि आया आहियूं। असांजो कमु थोरी न आहे इहो, इहो तुंहिंजो कमु आहे भक्ति ॾियणु। चओ हरे राम। अचो, ॾाढो प्यारो भजन, हिकु नओं भजन साध संगत जी। श्री कृष्ण गोविंद। राधा रानी कृपा की नजर कीजिए, एक तेरा भरोसा हमें चाहिए। राधा रानी कृपा की नजर कीजिए, एक तेरा भरोसा हमें चाहिए। राधा रानी कृपा की नजर
कीजिए, एक तेरा भरोसा हमें चाहिए। राधा रानी कृपा की नजर कीजिए, राधा रानी कृपा की नजर कीजिए। ब्रह्म वैवर्त पुराण जा वचन कलई मां ॿुधां पियो त ब्रह्म वैवर्त पुराण में शिव जी चवनि था श्री कृष्ण से पहले राधा जी का नाम लेना चाहिए। जो श्री कृष्ण से पहले राधे जोड़ देते हैं, राम जी से पहले सीता जी जोड़ देते हैं, नारायण से पहले लक्ष्मी जी जोड़ देते हैं, उनकी सुनवाई तुरंत होती है, उन पे तुरंत कृपा होती है, उनको बहुत जल्दी भक्ति की प्राप्ति हो जाती है। राधे कृष्ण। राधा रानी कृपा की नजर कीजिए, राधा रानी कृपा की नजर कीजिए। राधा रानी कृपा की नजर कीजिए, राधा रानी कृपा की नजर कीजिए। एक तेरा भरोसा हमें चाहिए, एक तेरा भरोसा हमें चाहिए। मैं न चाहूं जहां की कोई भी खुशी, मैं न चाहूं जहां की कोई भी खुशी। हाँ मैं न चाहूं जहां की कोई भी खुशी, मैं न चाहूं जहां की कोई भी खुशी। हाँ तेरे चरणों में थोड़ी जगह चाहिए, राधा रानी कृपा की नजर कीजिए। हाँ राधा रानी कृपा की नजर कीजिए। एक तेरा भरोसा हमें चाहिए। लालची आदमी जैसे लालच करे, लालची आदमी जैसे लालच करे। कामी कपटी कपट से कभी ना डरे, हाँ कामी कपटी कपट से कभी न डरे। काम है नारी प्यारी जिम, लोभी है प्रिय तिम रघुनाथ निरंतर, प्रिय लागो मोहिरा। लालची आदमी जैसे लालच करे, लालची आदमी जैसे लालच करे। कामी कपटी कपट से कभी ना डरे, कामी कपटी कपट से कभी न डरे। वैसे मन मेरा तुमसे यूं प्रीति करे, वैसे मन मेरा तुमसे यूं प्रीति करे। हाँ वैसे मन मेरा तुमसे यूं प्रीति करे। हाँ वैसे मन मेरा तुमसे यूं प्रीति करे। हमको तेरी खुमारी सदा चाहिए, राधा रानी कृपा की नजर कीजिए। रानी कृपा की नजर कीजिए। एक तेरा भरोसा हमें चाहिए। श्याम सुंदर हमारी तो सुनते नहीं, श्याम सुंदर हमारे तो सुनते नहीं। हाँ छोटी मोटी अदालत से काम न बने, हाई कोर्ट से काम न बने, तो राष्ट्रपति जी लग जाए और वहां एक्सेप्ट हो जाए तो फिर सजा माफ। राधा रानी अगर स्वीकार कर ले तो कन्हैया तो कोई रोक टोक नहीं कर सकते। हरे कृष्ण श्री राधे। इसलिए राधा जी से शिकायत करते हैं, श्याम सुंदर हमारी तो सुनते नहीं, श्याम सुंदर हमारे तो सुनते नहीं। तुम हो करुणामयी, तुम हो कृपामयी, हाँ तुम हो करुणामयी, तुम हो
कृपामयी। हाँ तुम हो करुणामयी, तुम हो कृपामयी। हाँ तुम हो करुणामयी, तुम हो कृपामयी। तुम जो अपना लो ठकुरानी आनंद को। हाँ तुम जो अपना लो ठकुरानी आनंद को। हाँ तुम जो अपना लो ब्रजरानी आनंद को। हाँ तुम लो अपना लो ब्रजरानी आनंद को। फिर ना हमको कभी तुमसे कुछ चाहिए, तुम जो अपना लो ठकुरानी आनंद को। हाँ तुम लो अपना लो ब्रजरानी आनंद को। फिर ना हमको कभी तुमसे कुछ चाहिए, राधा रानी कृपा की नजर कीजिए। हाँ राधा रानी कृपा की नजर कीजिए। एक तेरा भरोसा सदा चाहिए। हाँ एक तेरा भरोसा सदा चाहिए। मैं न चाहूं जहाँ की कोई भी खुशी, मैं न चाहूँ जहाँ की कोई भी खुशी। मैं न चाहूं जहाँ की कोई भी खुशी। मैं न चाहूँ जहाँ की कोई भी खुशी। तेरे चरणों में थोड़ी जगह चाहिए। हाँ तेरे चरणों में थोड़ी जगह चाहिए। हाँ तेरे चरणों में थोड़ी जगह चाहिए। हाँ तेरे चरणों में थोड़ी जगह चाहिए। ओ राधा रानी कृपा की नजर कीजिए। हाँ राधा रानी कृपा की नजर कीजिए। हाँ एक तेरा भरोसा हमें चाहिए। हाँ एक तेरा भरोसा हमें चाहिए। हाँ एक तेरा भरोसा हमें चाहिए। एक तेरा भरोसा हमें चाहिए। बोलो राधा रानी सरकार की। श्री कृष्ण गोविंद हरे हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। खूब आनंद भगवान जी भक्ति में कीर्तन में हर संत महात्मा हर भक्त जन भगवान जी नाम जी महिमा करे रहिया आहिनि। हर कथा कीर्तन में हर सत्संग में भगवान नाम जी चर्चा हली रही आहे। तो थोड़ो तो वीचार कयूं असां कुछ तो अहिड़ो आनंद हूंदो भाई। चओ जय श्री कृष्ण। भगवान जी भक्ति में उहो सुख आहे साध संगत जी जेको संसार में कोन्हे। स्वामी राम सुखदास जी महाराज पंहिंजे वचनन में चवनि था कि हिकिड़ो अहिड़ो दुख ॿुधायो जेको इन संसार में कोन्हे। हिकिड़ो अहिड़ो दुख ॿुधायो जेको इन संसार में कोन्हे। हर प्रकार जा दुख इन संसार में आहिनि ऐं हिकिड़ो अहिड़ो सुख ॿुधायो जेको भगवान जी भक्तिअ में कोन्हे। चओ हरे राम। अहिड़ो कोई सुख ई न आहे जेको भगवान जी भक्ति असांखे न ॾेई सघे। हर प्रकार जो सुख ॻाईंदा आहियूं न भाई। कोई घुरे थो पुट झोलीअ में, कोई घुरे थो नुंहुं डोलीअ में। हर सुख मिलंदो आहे मुंहिंजे सतगुरुअ दर ते। चओ हरे राम। भगवान जी भक्ति में हर सुख आहे, हर प्रकार जो आनंद आहे। श्री कृष्ण गोविंद नाथ नारायण वासुदेव। तॾहिं त ॾिसो भगवान जे भक्तनि सभु सुख सुविधाऊं छॾियूं आहिनि भगवान जी भक्ति जे लाइ, भगवान जे कीर्तन जे लाइ, भगवान जे दर्शन जे लाइ।
असां पंहिंजी सुविधाऊं छॾे करे भगवान जी भक्ति न कंदा आहियूं भाई, ध्यानु रखिजो, हा न। पहिरियों असां पंहिंजी सुविधा ॾिसंदा आहियूं, पर भगवान जा जेके भक्त हूंदा आहिनि उहे त पंहिंजी सुविधा बि न ॾिसंदा आहिनि, पंहिंजो आराम बि न ॾिसंदा आहिनि। उन्हनि खे केवल भगवान जी भक्ति, भगवान जा दर्शन, बस कोई उन्हनि खे ॿुधाए कथा कीर्तन जे बारे त उहे बस शामिल थी वेंदा आहिनि, भगवान जे रंग में रंगजी वेंदा आहिनि। हिकिड़े संतनि ॿुधायो कि जेके मीराबाई जा परिवार वारा हुया न, जेके मीराबाई सां कुझु प्रेम बि कंदा हुआ, त मीराबाई जॾहिं नंढी हुई, बचपन खां उन्हनि खे प्रेम थी वियो भगवान सां, त उन्हनि जा जेके वॾा हूंदा, पिताजी माताजी, उहे मीराबाई जे सखी सहेलियुनि खे, दोस्तनि खे, मिट माइटनि खे चवंदा, मीरा सां वधीक भगवान जी ॻाल्हियूं न कजो, चओ हरे राम। या काथे कथा कीर्तन हलंदी हुजे, हा न, भागवत हलंदी हुजे, त उहो उनखे अची न ॿुधाइजो। छो भाई? चई अगरि तव्हां हुन सां चर्चा कई त सभु कुझु छॾे करे हली वेंदी, ॾींहुं उते ई वेठी हूंदी कथा में, कीर्तन में, संतनि जे पोइ। बचपन में ई चओ हरे राम। चवंदा हुननि से भाई ॿी बाक़ी कहिड़ी बि ॻाल्हियूं तव्हांखे हुन सां करणी हुजे कजो, पर वधीक भगवत चर्चा न कजो, न त मीरा त खोइजी वेंदव। चओ राम। अहिड़ा हूंदा आहिनि भगवान जा भक्त प्रेमी। श्री कृष्ण गोविंद। भाई धमत्री मां बि संगत आई आहे, उन्हनि जो बि स्वागत कयो था सतगुरनि जे प्रभुअ जे दर ते। जिन बि हाज़िरी लॻाई आहे, भगवान तिन जी झोली सदाई पंहिंजी भक्ति सां भरियनि। ऐं कुझु संगत न बि अची सघी आहे न, अॼु अष्टमी आहे न भाई, नवरात्रि बि तव्हां सभिनीनि खे अनंत अनंत वाधायूं। माता रानी जा हे पावन पवित्र ॾींहं हली रहिया आहिनि, ऐं न्याणियुनि खे त ख़ूब मौज आहे। अॼु जे ॾींहुं ख़ूब कन्याऊं खाराईंदा भाई सभु। चओ हरे राम। त ख़ूब असां भक्ति घुरूं, झोली फैलाए करे भगवान खां भगवान जी कृपा घुरूं। भगवान खां इहो घुरूं कि प्रभु असांखे तव्हांजी कृपा महसूस थिए, तव्हांजी दया असांखे महसूस थिए। अचो, ॾाढो सुंदर भॼन मिली करे असां सां गॾु ॻायो। काफ़ी ॾींहंनि खां इहो भॼन न ॻायो आहे, संगत जी चाहत। जरे जरे में है झांकी भगवान की, जरे जरे में झांकी भगवान की। किसी सूझ वाली आँख ने पहचान की, जरे जरे में है झांकी। सभी गायो। जरे जरे में है झांकी भगवान की। किसी सूझ वाली आँख ने पहचान की, किसी सूझ वाली आँख ने पहचान की। जरे जरे में है झांकी भगवान की, जरे जरे में है झांकी भगवान की। निगाह मीरा की निराली, मीरा की निराली। पी के जहर की प्याली, पी के जहर की प्याली। हाँ ऐसा गिरधर बस हर श्वास में, ऐसा गिरधर बसाया हर श्वास में। आया जब काला नाग, आया जब काला नाग। बोली धन्य मेरे भाग, बोली धन्य मेरे भाग। प्रभु आए काले सांप के लिबास में, प्रभु आए काले सांप के लिबास में।
किसी सूझ वाली आंख ने पहचान की, किसी सूझ वाली आँख का पहचान बोलो। की। जरे जरे में है झांकी भगवान की, जरे जरे में है झांकी भगवान की। नामदेव ने पकाई, नामदेव ने पकाई, रोटी कुत्ते ने उठाई, रोटी कुत्ते ने पीछे घी का कटोरा लिए जा रहे। हाँ पीछे घी का कटोरा गाओ। लिए जा रहे। प्रभु रूखी तो न खाओ, प्रभु रूखी तो न खाओ, थोड़ा घी तो लेते जाओ, थोड़ा घी तो लेके जाओ। क्यों मुझसे हो रूप छिपा रहे, क्यों मुझसे हो रूप छुपा रहे। आ तेरा मेरा एक नूर, तेरा मेरा एक आ नूर, फिर काहे को हुजूर, फिर काहे को जो। ओ तूने शक्ल बनाई है स्वान की, किसी सूझ वाली आंख ने पहचान की। जरे जरे में है झांकी भगवान की, जरे जरे में है झांकी भगवान की। ओ किसी सूझ वाली आंख ने पहचान की, किसी सूझ वाली आँख ने सब गाओ। पहचान की। ओ जरे जरे में है झांकी भगवान की, जरे जरे में है झांकी भगवान की। ओ जरे जरे में है झांकी भगवान की। जरे जरे में है झांकी भगवान की। बोलो वृंदावन बिहारी लाल की श्री जय। कृष्ण गोविंद। हरे मुरारी है नाथ नारायण वासुदेव। एड़ा भगवान जा भक्त थियान ता त कई बार कथा ॿुधी आहे ऐं कथाऊं त बाबा भगत राम साहिब जन संगत खे कई बार ॿुधाई आहिनि ऐं घणेई प्रेम सां। नामदेव महाराज भगवान जा दर्शन कुत्ते में भी पाए वता। चओ हरे राम। उहे भक्त आहिनि जेके भगवान के हर जीव में हर प्राणीअ में ॻोल्हे था वठनि ऐं असां इंसान में भगवान खे नथा ॻोल्हे सघूं। असां भगवान जे विग्रह में भगवान खे नथा निहारे सघूं। चओ जय श्री कृष्ण। प्रार्थना कयूं भगवान खे। मीराबाई उन्हनि भी भगवान खे पाए वतो, जहर पी वतो। एक बार मीराबाई के षड्यंत्र करे जेके उन्हनि जा ससुराल वारा हुया राणा जी, उन्हनि षड्यंत्र कयो ऐं मीराबाई जे लाइ सोचियो कि भाई इन जो कुछ त करणो पवंदो। एतिरा उपाय कया पर हिनखे त कोई फर्क़ु ई नथो पए। उहो ॾाढो उन्हनि सां द्वेष कंदा हुआ। त उन्हनि ख़बर अथव छा कयो? उन्हनि जे नगर जे ॿिए पासे, नगर जे ॿाहिरि हिकिड़ी हवेली हुई। उते इहो मञींदा हुया कि उते कई प्रेत आत्माऊं रहंदियूं आहिनि। चओ हरे राम। जेको वेंदो आहे सो वापसि न ईंदो आहे। बसि षड्यंत्र कयूं कि मीरा खे होॾे मोकिलींदासीं। कीअं मोकिलियऊं त कुझु मीरा जी जेकी सखी सहेलियूं हुयूं उनखे पंहिंजे तरफ़ करे राणा जी उन्हनि खे धन जी लालच ॾिनी ऐं उनखे चयो ॿुधो, मीरा केवल केवल भगवान जी ही ॿुधंदी आहे, भगवान जी ऐं संतनि जी।
उन्हनि जे साम्हूं ॿियो कंहिंजी न ॿुधंदी आहे, त तव्हां उनखे चइजो मीरा तोखे ख़बर आहे संतनि जो चवणु आहे कि उन हवेलीअ में श्याम सुंदर दर्शन ॾेई रहिया आहिनि। चओ हरे राम। संतनि जो चवणु आहे कि मीरा उहो जेकी हवेली आहे न पासे में, उते श्याम सुंदर भॻवान दर्शन ॾेई रहिया आहिनि, हल त दर्शन करे अचूं। बसि एतिरो कमु तव्हांखे करिणो आहे। पैसनि जी लालच में उन्हनि कयो। मीरा बाई खे वञी चयो, मीरा संत चवनि था, भजन ॻाइनि था, गीत ॻाइनि था, सभु उन तरफ़ वञनि था कि श्याम सुंदर उते दर्शन ॾींदा। चओ हरे राम। बसि मीरा ॿुधियो त मीरा त चरी थी वई, पागल थी वई। वो बि डुक पाए नचंदी नचंदी उन हवेली में हली वई। बसि ॿाहिरां बंदि करे छॾियो हवेलीअ खे। चओ हरे राम। हिकु ॾींहुं गुज़रियो, 2 ॾींहं गुज़रिया, 3 ॾींहं गुज़रिया। 3 ॾींहंनि खां पोइ राणा वीचार कयो कि भाई हाणे त पक बसि खेल ख़तम थी वियो हूंदो, मीरा बाई जी त हाणे बचण जी कोई उमेद आहे कोन। हलो प्रेत न बि हूंदा त बुख प्यास हुनखे मारे छॾींदी। 3-4 ॾींहं जॾहिं गुज़री विया त पोइ राणा हवेली खोलाई। चओ हरे राम। ऐं कुझु ॼणा विया मीरा खे ॻोल्हींदे ॻोल्हींदे। उन्हनि इहो ई सोचे करे विया हुया कि बसि मीरा जो जेको शरीर आहे उहो असांखे ॿाहिरि खणी अचिणो आहे, मीरा जा प्राण त हूंदा कोन। पर जेॾी महिल अंदरि विया कुझु ॼणा, त मीरा बाई उन हवेलीअ में वेठी हुई ध्यान जी मुद्रा में, अखियूं बंदि। जीअं न कोई ध्यानु कंदो आहे, समाधि लॻी वेंदी आहे, तीअं समाधि लॻाईंदे कंहिंखे ॾिठो अथव भाई? चओ हरे राम। हा, अॼुकल्ह त उहे हलनि कोन थियूं समाधियूं। वरी पहिरियों जेकी असां कथाऊं पढ़ंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं, त उनमें त संत महात्मा तपस्या कंदा, समाधि लॻाईंदा, पोइ कई महीना साल गुज़री वेंदा, उन्हनि खे उहे हिलंदा बि कोन, अखियूं बि न खोलींदा। हा, कोई आंधी अचे, तूफ़ान अचे, उन्हनि खे कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। अॼुकल्ह त ओड़ी समाधि लॻे कोन थी। संत चवंदा आहिनि हाणे अगरि समाधि ॾिसणी हुजेव त मायुनि जो कोई सीरियल हुजे 8 बजे, त 8 बजे उन्हनि जे घर पहुची वञो। चओ हरे राम। उन्हनि मायुनि खे ॾिसो, उहो जहिड़ी अवस्था में हूंदी उनखे अॼु समाधि चइबो अथव। चओ हरे राम। ऐं हिननि जी समाधि ॾिसणी हुजेव भाउरनि जी, त भारत पाकिस्तान जो कोई मैच हुजे, 8 बजे शुरू थिए त 8 बजे हिननि वटि पहुची वञो। हा न, धंधे पाणी में कीअं मगन हूंदा आहिनि ऐं पंहिंजे कमनि में कीअं मगन थी वेंदा आहिनि, उहे समाधि आहे अॼुकल्ह। बाक़ी त उहो समाधि त कोई नथो लॻाए सघे। चओ हरे राम। धन्य आहिनि उहे बि संत जेके अॼु बि उन समाधि में हूंदा आहिनि। चओ राम। मीरा बाई अखियूं बंदि ध्यान जी मुद्रा में, सभु हैरान कि अरे भैया हे जीवित कीअं आहे। असां त सोचियोसीं बसि या त प्रेतन इन्हनि खे मारे छॾियो हूंदो या त बुख प्यास, पर हे त ठीकु वेठी आहे। पर ॿियो नज़ारो गजब जो ॾिठूं, सभिनीनि ॾिठो कि मीरा त वेठी आहे, पर आसे पासे मीरा जे 56 भोग पिया आहिनि। चओ हरे राम। उन्हनि जे मन में इहो पियो ख्यालु अचे कि हे त बुख में मरी वेंदी, हिनखे खाराईंदो पीआरींदो केरु, पर हुनजे साम्हूं 56 भोग पिया आहिनि थालनि में। वञी कंहिं मीरा बाई खे स्पर्श कयो, आवाज़ ॾिनी मीरा खे, पहिरियों भजन ॿुधाया, गीत ॿुधाया, त अखियूं खोलियूं मीरा बाई। हा हा भाई। हिकिड़ी सहेली जेकी मीरा बाई सां ॾाढो प्रेम कंदी, उहो पुछण लॻी, अरे मीरा तूं हिते कीअं आहे, हिते छा थी करे, तोखे ख़बर बि आहे घणा ॾींहं गुज़री विया आहिनि? चई मां हाणे त आई आहियां। चई अरे तोखे 3 ॾींहं थी विया आहिनि, तोखे ख़बर न पई आहे? 3 ॾींहंनि खां तूं गायब आहे, तोखे ॻोल्हे ॻोल्हे असां थकिजी पिया आहियूं, कंहिं चयो मतां हिन हवेलीअ में हुजे, तूं हिते छा थी करे? चओ हरे राम। अच्छा इहो सभु छॾ, असां ॿुधियो आहे हिते भूत प्रेत बि रहंदा आहिनि, तोखे कोई नज़र आयो छा? मीरा बाई खिलण लॻी, अरे ॿुधाए त सही, असां ॿुधियो आहे हिन हवेलीअ में प्रेत रहंदा आहिनि, त तोखे कोई नज़र आयो? हा, हिकु बि कोई प्रेत वेत ईअं नज़र आयो छा? त मीरा बाई चयो, प्रेतनि जी त मूंखे न ख़बर आहे कि हिते प्रेत रहंदा आहिनि कि न रहंदा आहिनि, पर हा जंहिं मूंखे सूचना ॾिनी उहो बिल्कुलु ठीकु सूचना ॾिनी। मां जॾहिं खां हिते आई आहियां मूंखे हर जॻह केवल श्याम सुंदर ई थो नज़र अचे। चओ हरे राम। मां जाॾे ॾिसां, हेॾे ॾिसां, कुटिया में, हिन में हवेलीअ में, त श्याम सुंदर थो नज़र अचे, हेॾे बि श्याम सुंदर ई थो नज़र अचे। बसि तॾहिं मां अखियूं बंदि करे हुनजी ध्यान में खोयल हुयुमि, ऐं तव्हां था ॿुधायो कि 3 ॾींहं थी विया। चओ हरे राम। हे सभु भोजन बि मुंहिंजे श्याम सुंदर ई रखियो आहे मुंहिंजे लाइ, पर मूंखे त केवल हिकिड़ो ई भोजन थो वणे, हुनजो नाम, बसि भक्ति। ये भक्तनि जी अवस्था आहे भाई। चओ हरे राम। इहो भक्तनि जो प्रेम, इहो उन्हनि जी
भक्ति जे प्रति श्रद्धा है। अॼु जेके इंसान खे अगर कोई चए कि वन भैया हिते भगवान मिलई था, कोई संत भी चवंदा न त शायदि असांखे भरोसो न ईंदो। चओ हरे राम, हा न, छो जो असां ओॾा सरल न आहियूं। मीराबाई हली वई, वो हली वई, उनजी श्रद्धा हुई, उनजो भाव हुयो पक्को, त भगवान जो अचण भी पक्को आहे। चओ राम। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद, मुरारी है वासुदेव, श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी है नाथ नारायण वासुदेव। अचो भाई, माता रानी जी हिकिड़ी भजन जी पंक्ति गायो मिली करे। ओ मैया जगदम्बे, ओ मैया जगदम्बे, माँ जगदम्बे शिरा वालिए, माँ जोता वालिए, माँ शिरा वालिए माँ जोता वालिए। ओ अम्बे मेरी मैया देना सहारा, अम्बे मेरी मैया देना सहारा। दुनिया में सबसे ऊंचा है तेरा द्वारा। ओ मैया जगदम्बे, माँ जगदम्बे, बोलो ओ मैया जगदम्बे, हम जगदम्बे शिरा वालिए, माँ जोता वालिए, माँ शिरा वालिए माँ जोता वालिए। ओ माँ शिरा वालिए, माँ जोता वालिए, माँ शिरा वालिए माँ जोता वालिए। लाल चुनरिया ओढ़ के मैया आती हो, आती हो अपने भक्तों पर कृपा बरसाती हो, बरसाती हो। बिन मांगे सब पूरी मुरादें करती हो, और करती हो अपने बच्चों के सब दुख हर लेती हो। हर लेती हो। जगदम्बे मेरी मैया देना सहारा, जगदम्बे मेरी मैया देना सहारा। दुनिया में सबसे ऊंचा है तेरा द्वारा। ओ मैया गाओ माँ जगदम्बे, ओ मैया जगदम्बे, माँ जगदम्बे शिरा वालिए, माँ जोता वालिए, माँ शिरा वालिए माँ जोता वालिए। ओ माँ शिरा वालिए, माँ जोता वालिए, माँ शिरा वालिए माँ जोता वालिए। ओ माँ शिरा वालिए, माँ जोता वालिए, माँ शिरा वालिए माँ जोता वालिए। बोलो राधे राधे श्याम राधे जय राधे राधे, श्याम राधे जय राधे राधे, श्याम राधे राधे राधे, श्याम राधे जय राधे राधे, श्याम
राधे जय राधे राधे श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे बोलो राधे राधे श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान की जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय भुवत्स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ शान्ति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। ओम ओम। योगेश पंजवानी तिंजाबी दुख दूर थियन प्रभु कृपा कन मानसिक अरदास कंदा ऐं भारत जा महान उद्योगपति भारत रत्न टाटा जो जय श्री कृष्ण जिन जो कल देहावसान थियो आहे श्री रतन टाटा छो जो उन्हनि देश जे सेवा में वॾो योगदान कयो आहे 65% भारत जे रक्षा मंत्रालय में त उन्हनि जी बि असां अरदास कयूं हे प्रभु कृपा कयो उन्हनि खे बि पंहिंजे चरणनि में निवास ॾियो ऐं लेखा माफ़ कयो। 14 अक्टूबर वरी भी याद कजो पापा कुंशा एकादशी दरबार साहब में रात जो 9 खां 11 शाम जो रोज श्री रामचरित मानस अमृतमय कथा सरल सिंधी मिठी अबाणी बोलीअ में हली रही आहे। सो कृपा करे चकर भाटा वासी लाभ वठो, जेके नथा अची सघनि उहे ज़रूर ज़रूर फेसबुक ते लाभ वठो। बोलो सियावर रामचंद्र की।